अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरिया धरती टीवी न्यूज़ ऐं आहियां रिज़वान हिंगोर जो सभ खां पहिरीं शामिल कंदासूं इन वक़्त जूं हेडलाइंस। इनक़िलाब जूं ॻाल्हियूं कंदड़ पंहिंजूं ज़मानतूं कराए रहियो आहे ऐं पेशावर वञी लिकी वेही रहियो। नाहिल शख़्स इक़्तिदार जी लालच में इस्लामाबाद खे बाहि ॾिनी। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त नून लीग खे सियासत न पर रियासत जी ॻणती आहे। लोड शेडिंग ऐं दहशतगर्दी ख़त्म करण आया आहिनि। फरह गोगी रुगो पंजाब न पर सॼे मुल्क जो हक़ फबायो आहे। फरह गोगी कुझु न आहे कयो त वतन अची इल्ज़ामनि खे मुंहुं ॾे। फरह गोगी रुगो पॉइंट पर्सन आहे, फ़ाइदो हासिल कंदड़ को ॿियो आहे। वॾी ॻाल्हि आहे करप्शन जो हेड क्वार्टर। एटमी प्रोग्राम ते बेबुनियाद ऐं गैर ज़रूरी बयाननि खां पासो कयो वञे। ज्वाइंट चीफ्स ऑफ स्टाफ कमेटी जी चेयरमैन जनरल नदीम रज़ा चयो आहे त क़ौमी स्ट्रेटेजिक प्रोग्राम ते बेबुनियाद तबसरनि खां हर सूरत में पासो कयो वञे। पाकिस्तान जी न्यूक्लियर सलाहियत मादरे वतन जी दिफ़ा ऐं सालमियत जी ज़ामिन आहे। न्यूक्लियर प्रोग्राम खे अवाम ऐं समूरनि जमायतुनि जी हिमायत हासिल आहे। सिविल ऐं मिलिट्री क़यादत स्ट्रेटेजिक प्रोग्राम सां गॾु शींहं जी भित वांगुरु बीठल आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ता इस्माइल चयो आहे जेकॾहिं आलमी मंडी में तेल जा अघ वधिया त नुक़सान सहण जा पैसा न आहिनि। पेट्रोल जा अघ ॿीहर वधाइण खां पोइ इक़्तिसादी घोटाले मां निकिरी आया आहियूं। वज़ीर आज़म जो मुआशी एमरजेंसी लागू करण जो को इरादो न आहे। शहबाज शरीफ़ ईंदड़ वक़्त में महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ क़दमनि जो ऐलान कंदो त जीअं हुकूमती ख़र्चनि में घटिताई करे सघे। गैर मुल्की करेंसी अकाउंट, रोशन डिजिटल अकाउंट्स या अवाम जा प्राइवेट लॉकर्स मंजमंद करण जो को इरादो न आहे। बजट में नौकरी कंदड़ माण्हुनि ते टैक्स न लॻायो वेंदो। वज़ीर आज़म जी जापानी कंपनियुनि जे वफ़द सां मुलाक़ात, मसइलनि जे हल लाइ कमेटी क़ाइमु। वफ़द खे पाकिस्तान में सीड़पकारी ऐं वापार खे हथी ॾियण लाइ दौरो करण जी दावत। वज़ीर आज़म चयो आहे त जापानी कंपनियूं पंहिंजी सीड़पकारी ज़रिए एक्सपोर्ट इंडस्ट्री क़ाइमु करण ते कमु कनि। थर में कोयले, चेनेवट में लोह जा ज़ख़ीरा, तवानाई, इंफ्रास्ट्रक्चर ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट में सीड़पकारी ऐं सहकार जा वॾा मौक़ा मौजूद आहिनि। शेख रशीद पारां हलंदड़ साल ई मुल्क में चूंड जो इम्कान ज़ाहिर। हुकूमत चूंड जी तारीख़ जो ऐलान करे त ॻाल्हि ॿोल थी सघे थी। इमरान ख़ान बजट खां पोइ हुकूमत ख़िलाफ़ ईंदड़ हिकमत अमली जो ऐलान कंदो। मुल्क में हुकूमत नाले का शइ न आहे। पीउ पुट वफ़ाक़ ऐं हिकु सूबे ते कब्ज़ो करे चुका आहिनि। अॻूणे घरू वज़ीर शेख रशीद जूं रावलपिंडी मीडिया सां ॻाल्हियूं। सियासी पार्टियुनि जा तकमंदियुनि ते एतिराज़ रद्द। दिसंबर खां अॻु नई आदमशुमारी जा नतीजा जारी कया वञनि। इलेक्शन कमीशन जे हुकूमत खे हिदायत। इलेक्शन कमीशन जे सेक्रेटरी उमर हमीद चयो आहे त चूंड फ़हिरिस्त जी तयारियुनि में समूरा इदारा इलेक्शन कमीशन जी मदद करे रहिया आहिनि। तकबंदियुनि जो कमु सूबाई, रीजनल ऐं ज़िले इलेक्शन कमीशन कंदी। आज़ादाणी, साफ़ ऐं शिफ़ाफ़ किरदारु अदा करणु इलेक्शन कमीशन जी ज़िम्मेवारी आहे। एमक्यूएम सिंध काबीना में वज़ारतूं ऐं कराची जी मेयरशिप घुरी वरिती। तरक़ियाती स्कीम्स ऐं नौकरियुनि में कोटा सूधो, ॿियनि मुतालबनि ते ॿधल फ़हिरिस्त वॾे वज़ीर हवाले। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां एमक्यूएम जे वफ़द जी मुलाक़ात। कंवर नवीद जमील चयो आहे त वॾे वज़ीर सां मुआहिदे ते अॻभराई बाबति ॻाल्हियूं थियूं। संदन पहिरीं तरजीह मकानी कानून जो बिल आहे। इंटरबैंक में डॉलर ₹2.58 महांगो थी वियो। फॉरेन एक्सचेंज डीलर्स मौज इंटरबैंक में डॉलर ₹200.50 जो थी वियो आहे। सिंध में कोरोना वैक्सीन जे बूस्टर डोज जे 3 मरहले जी शुरूआत। बूस्टर डोज जे लाइ 3 मरहले में वैक्सीन घर घर वञी लॻाई वेंदी। बूस्टर डोज मुहिम अॼु खां 19 जून ताईं जारी रहंदी। बूस्टर डोज जे 3 मरहले में 80 लख माण्हुनि खे वैक्सीन लॻाई वेंदी। सिंध जी सिहत वारी वज़ीर अज़रा पेशूअ चयो आहे त सिंध में बर वक़्त वैक्सीनेशन जे करे कोरोना ते ज़ाब्तो आणण में मदद मिलंदी। बहितर हिकमत अमली सबबि 99% माण्हुनि जी वैक्सीनेशन मुकमल थी चुकी आहे।
ॾखण वेझो कार ऐं इल्ज़ाम हेठि भाउ पंहिंजी नौजवान भेण खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ लाशारी में जवाबदार भाउ पंहिंजी नौजवान भेण नरमा ख़ातून खे पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार फरार थी वियो। पुलिस पहुची लाश तहवील में वठी शिकारपुर अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। जाम नवाज़ अली भरसां पठान कॉलोनी वेझो अधरोट शख्स जो लाश हथ हाजी पुट उर्स रिंद जे नाले सां सुञाणप। पुलिस मढ़ तहवील में वठी अस्पताल मुंतक़िल करे। घोट की वेझो ॻोठ गहरियो महर में मुंबईना ज़हरीलो खाधो खाइण सबबि नींगर फौत संदसि ॿ भाइर ॿ भेनर ऐं ॾाॾो बेहोश अस्पताल दाख़िल। रुस्तम भरसां मोहम्मद आबाद बाग 26 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान इनायतुल्लाह सूमरो खे पुलिस बासियाब न कराए सघी। धाड़ेलनि पारां 15 लख भुंग तलब। मुग़वी जे वारसनि जे पुलिस इख़्तियारनि खे नौजवान खे बाज़ियाब कराइण जी अपील। खैरपुर भरसां खानन शाह कॉलोनी वासी 5 क्लास जे शागिर्द वकार हुसैन फुलपोटो पुरसरा नमूने गुम। वारसन के अगवा जो शक मीरो खान वेझो ॻोठ मीरदाद गोपांग वासी नींगर आमिर गोपांग बि 2 ॾींहनि खां गुम। ॿिन्ही नींगरनि जे वारसनि पारां पुलिस इंतज़ामिया खे नींगरनि जे ॻोल्हा में मदद जी अपील। खैरपुर में गैस्ट्रो के मर्ज से ज़ाब्तो न आयो। 24 कलाकनि अंदर गैस्ट्रो में मुब्तला 21 बाड़ा सिटी अस्पताल में दाख़िल। टिकराठो और भरपासी के इलाइक़नि में भी गैस्ट्रो बीमारी पकड़जी वही। 7 बाड़ा मर्ज में वठी विया। डहर की भरसां पंजाब पुलिस की चढ़ाई 2 नौजवान गिरफ्तार। ट्रैक्टर तहवील में वठी छॾियो। ॻोठराणनि पंजाब पुलिस के बाईपास रोके वरतो। डहर की पुलिस भी पहुंची वही। ॻाल्हियुनि बाद पंजाब पुलिस वाजिद निसार लगारी के साण करे ट्रैक्टर बुकाए हुई। ट्रैक्टर मालिक पारां डहर की पुलिस पंजाब पुलिस से डील करे 1.5 लाख रुपया वठण जो इल्ज़ाम। कोटड़ी में कॉटन फैक्ट्री के इंतजामिया और पौरतन में शिकतान बरकरार। फैक्ट्री इंतजामिया पौरतन लाए रोजगार जा दरवाजा बंद करे छॾिया। पौरतन जो मुख्य दरवाजे अॻियां एहतिजाजी धरणो नारेबाज़ी। पौरतन जो चवण त बिल इंतजामिया बिना सबब जे फैक्ट्री जा दरवाजा बंद करे छॾिया आहिनि। नौकरियुनि खां बरतरफ़ कयो पियो वञे जेका नाइंसाफ़ी आहे। खानपुर महर वेझो ॻोठ करीम बख्श मलिक वासी पौरत जेरे जी कैंसर में मुब्तला थियण बाद बिस्तरे भेड़ो। अब्दुल गफ़ार मलिक घर जो अकेलो कमाइण वारो फर्द हुजण सबब संदसि घरबाती फाका कशी कटण ते मजबूर। वारसन पारां पौरत जो सरकारी खर्च ते इलाज कराइण जी अपील। 7 जे सीनियर सहाफ़ी अशरफ अतार जे नौजवान न्याणी फिफड़न जे आर्ज़े सबब 26 ॾींहं खां हैदराबाद जी सरकारी अस्पताल में दाख़िल थियल। मुनासिब इलाज न थिए सबब हालत ख़राब। 7 जे सहाफ़िन पारां वॾे वज़ीर खान न्याणी जो ख़ानगी अस्पताल में सरकारी खर्च ते इलाज कराइण जो मुतालबो। पाकिस्तान से 3 वनडे मैच सी सीरीज़ खेडन लाइ वेस्ट इंडीज़ की टीम पाकिस्तान पहुंची वही। इस्लामाबाद पहुंचण बाद रांदीगरनि खे चार्टर्ड उड़ान ज़रिए मुल्तान पहुंचायो वियो। पाकिस्तान ऐं वेस्ट इंडीज़ में पहिरीं मैच 8 जून ते खेॾी वेंदी।